अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आऊं यहाँ अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी। कुछ ॾेई वेंदासीं। खाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामो ऐं शाइरी। एंथोपोलॉजी, मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जाम शोरो सिंध। छापो पहिरियों, साल 2012 ईस्वी। तनवीर अब्बासी, शख्सियत ऐं फ़न। किस्त 15। तनवीर अब्बासीअ जी खाका निगारी हिकु जाइज़ो। डॉक्टर अदल सुमरो। डॉक्टर तनवीर अब्बासीअ जी सुञाणप जो अहम हवालो त शाइरी आहे, पर तहक़ीक़, लतीफ़ शनासी ऐं सफ़रनामनि जे निस्बत सां बि संदसि इनफ़रादी सुञाणप आहे। अदबी हल्कनि तनवीर अब्बासीअ जे उन्हनि नसरी कमनि जी बि वाखाण कई आहे ऐं ख़ासि तौरु शनासीअ वारे संदसि कम खे मथां दर्जो ॾिनो वियो आहे। मजमूई तरह संदसि नसर जी अक्सर तारीफ़ ई थी आहे। तनवीर अब्बासीअ मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जा खाका बि तहरीर कया आहिनि, जेके बि संदसि ॿियनि लिखणनि वांगुरु मुनफ़रिद ऐं दिलचस्प आहिनि। कंहिं बि शख़्सियत बाबति लिखियलु खाको न सिर्फ़ु वास्तेदार शख़्सियत जे मुख़्तलिफ़ पासनि खे उजागर करे थो, पर हिकिड़े दौर जी निस्बत सां माज़ीअ जे यादगार वाक़िअनि, बेड़ाकनि, सियासी ऐं समाजी हालतुनि खे महफ़ूज़ करण जो बि हिकु वसीलो बणिजे थो। तनवीर अब्बासीअ जन बि शख़्सियतुनि जा बेत, पोर्ट्रेट या खाका लिखिया आहिनि, उन्हनि सां संदसि दोस्ती, वाबस्तगी ऐं ख़ुलूस निमाया नज़र अचे थो। हुन खाके लिखण लाइ अहिड़ियुनि शख़्सियतुनि जी चूंड कई आहे, जंहिंजी समाजी ऐं निजी घरेलू ज़िंदगीअ खां उहो चङी रीति वाक़िफ़ु हो ऐं हुन पंहिंजी बेतकल्लुफ़ ऐं पंहिंजाइप वारे इज़हार वसीले इहा कोशिशि कई आहे त पढ़ंदड़नि खे वास्तेदार शख़्सियत जे ख़ूबियुनि तोड़े ख़ामियुनि बाबति ॼाण ॾिए। तनवीर अब्बासीअ जन शख़्सियतुनि जा खाका लिखिया आहिनि, उन्हनि में अलामा आया काज़ी, शेख अब्दुल मजीद सिंधी, अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासिमी, पीर असामुद्दीन राशिदी, ग़ुलाम मोहम्मद गिरामी, मक़बूल भट्टी, रशीद भट्टी, नसीम खरल, आबिदा परवीन, ॾाॾा शाह, माइट लाल, डेज़ी उमर बोरची ऐं कैंटीन जो मैनेजर शामिल आहिनि। इहे खाका मुख़्तलिफ़ रिसालनि में छपिया ऐं मुहतनी मशल जे नाले सां किताबी सूरत में शाया थिया। मखदूम तालिब मौला बाबति बि संदसि हिकु नामुकमिल खाको लिखियलु हो। अलामा कासमीअ वारे खाके में कुझु सिटूं अहिड़ियूं आहिनि जो शायदि ई को एडिटर उनखे जीअं जो तीअं शाया करे सघे। अलामा आया काज़ी हिकु बाउसूल ऐं बेबाक आलिम हुअण सां गॾु इंतिज़ामी मामलनि में मसलियतुनि खां दूर हिकु ख़ुददार फ़र्ज़ शनास इंसान हो। संदसि हवाले सां तनवीर अब्बासी लिखे थो, हिकु भेरे मुश्ताक अहमद गुरमानी, जो उन वक़्तु ओलह पाकिस्तान जो गवर्नर हो, यूनिवर्सिटीअ पे आयो। अलामा साहब खे चयो वियो त गुरमानी सख़्तु मिज़ाज जो माण्हू आहे ऐं ॿियो त अव्हां वाइस चांसलर बि आहियो, अव्हां स्टेशन ते हली संदसि इस्तक़बाल करियो। त अलामा जन फरमायो त बेशक मूंखे नौकरीअ मां कढियो वञे, लेकिन इहो मुंहिंजे मिज़ाज जे ख़िलाफ़ु आहे त मां गवर्नरनि जा इस्तक़बाल कंदो वठां। बाद में अलामा गवर्नर खे यूनिवर्सिटीअ जे दरवाज़े ते रिसीव कयो। अहिड़नि ख़ुददार इंसाननि जे करे असांजे इल्मी इदारनि जो तक़दुस ऐं वक़ार बुलंद हो। हिननि पंहिंजे मक़सद खे हमेशह अविलत ॾिनी ऐं कुर्सीअ खे कॾहिं बि पंहिंजी कमज़ोरी न बणायो। मौजूदा सिंध जे तालीमी इदारनि जे सरबराहनि जो किरदार बि अव्हां जे साम्हूं आहे। उहो ई सबबु आहे जो सिंध में तालीमी ज़वाल बाबति सेमिनार कोठाइण जी ज़रूरत पेश अचे थी। असांजे साम्हूं सिंध जा अहिड़ा आइडियल किरदार मौजूदु आहिनि, पर उन्हनि जे रस्ते ते हलण खां असां लवायूं था। शेख अब्दुल मजीद सिंधीअ जे हवाले सां तनवीर अब्बासी लिखे थो त वन यूनिट क़ाइमु थियो त असां नौजवान कुझु मायूस थी वियासीं त हाणे छा थींदो। सिंध जी सदियुनि जी तहज़ीब, तमदुन, ज़ुबान सभु ख़तमु थी वेंदो। पर जॾहिं शेख साहब सां मिलियासीं ऐं हुन सां पंहिंजनि जज़्बनि जो इज़हार कयोसीं त हुननि पंहिंजे रिवायती अंदाज़ में खिलंदे चयो, हीउ बि हिकु दौरु आहे, सिंध ते अहिड़ा कई दौर आया ऐं गुज़री विया, हीउ बि गुज़री वेंदो। नौजवाननि खे हिमत ऐं हौसलो ॾींदड़ अहिड़नि पुर उमीद अॻुवाणनि जे मौजूदगीअ सबबु ई सिंध उन जे कारे दौर मां पार पइजी वई। कामरेड हैदर बख़्श जतोई बरतानवी दौर में मजिस्ट्रेट जी नौकरी ठुकराए कुल वक़्ती कारकुन बणिजी वियो हो। हुन पंहिंजी सॼी हयाती हारियुनि लाइ वक़फ़ करे छॾी हुई। चीन जो वज़ीर आज़म चोइन लाइ जॾहिं हैदराबाद आयो हो त कामरेड खे ख़ुसूसी पैगाम उमाणे हुन साणसि निहायत पंहिंजाइप वारी मुलाक़ात कई हुई। कामरेड ते लिखियल खाके में तनवीर साणसि पंहिंजी अक़ीदत ऐं मुहबत जो भरपूर इज़हार कयो आहे। कामरेड खे जेल में सदाईं सी क्लास में रखंदा हुआ,
ऐं हुन कॾहिं बि ए या बी क्लास लाइ कोशिशि न कई। अयूब ख़ान 1 यूनिट जे मुख़ालिफ़नि जो दुश्मन हो। संदसि दौर में कामरेड खे सियारे में मच जेल में रखियो वियो हो, जिते सियारे में सख़्तु सीउ हूंदो आहे। अयूब ख़ान जॾहिं लाड़काणे आयो त कंहिं हुनखे चयो हो त कामरेड खे कंहिं बि ॾोह खां सवाइ जेल में रखियो वियो आहे। त अयूब वराणियो हो त हैदर बख़्श जतोईअ जो 1 यूनिट जे मुखालफ़त में दिमाग़ गरम थी वियो आहे। मूं संदसि दिमाग़ खे थधे करण लाइ हुनखे मच जेल में रखियो आहे। हुनखे 2 कंबल ॾियनि था, पर हाणे हुनखां हिकु कंबल वापसि वठंदासीं त जीअं संदसि दिमाग़ जल्दी थधो थिए। कामरेड हैदर बख़्श जतोईअ जी पंहिंजे देश सां सचाई ऐं पंहिंजे मक़सद ऐं नज़रिए सां सची वाबस्तगी सिंध जी सियासी तारीख़ जो हिकु आला मिसाल आहे। पीर असामुद्दीन राशिदी तारीख़ सां शख़्सियत हो। हू रिवायती सिंधी पीर न, पर हिकु रोशन ख़्याल ऐं वसील क़ल्ब, तारीख़दान ऐं अज़ीम इंसान हो। डॉक्टरेट जी डिग्रीअ लाइ रिसर्च कंदड़ मुहक़क़नि जो रहनुमा हो ऐं PhD जी एज़ाज़ी डिग्री बि खेसि मिली, पर कॾहिं बि उन ते को घमंड न कयाईं। तनी अब्बासी लिखे थो त मुमताज़ हसन, डॉक्टर शौकत सब्ज़वारी, जमीलुद्दीन आली, रईस अमरोही जहिड़ा मशहूरु आलिम ऐं अदीब संदसि हल्के में रहिया। उनखां सवाइ केतिरा ई शागिर्द बि वटसि ईंदा रहंदा हुआ। कंहिंखे को हवालो घुर्बल हूंदो हो त कंहिंखे वरी कंहिं कलमी नुस्ख़े जी ॻोल्हा हूंदी हुई ऐं पीर साहिबु महिमान नवाज़ी जा सभई फ़र्ज़ सर अंजाम ॾींदो रहंदो हो। पहिरीं मुलाक़ात में हू मूंखे रोशन ख़्याल, बेतासुब ऐं वतन दोस्त महसूसु थियो हो। हू हर मामले में महज़ब शख़्स हो। उथण वेहण, खाइण पीअण, लिखण पढ़ण, मतिलबु त हर मामले में हू शाइस्तगी ऐं रख रखाव जो एहतमाम कंदो हो ऐं ॿियनि मां बि महज़ब थियण जी उमेद रखंदो हो। मौजूदा नई टहीअ जा दोस्त जन फ़क़ति राशिदी साहिब जे बारे में ॿुधो आहे, तन खे तनीर अब्बासीअ जो ई ख़ाको ज़रूरु मुतासिर कंदो त अहिड़ा अज़ीम इंसान बि सिंध धरतीअ ते मौजूदु हुआ, जन पंहिंजी सॼी ज़िंदगी इल्मु अदब खे अर्पे छॾी। तारीख़ ऐं तहक़ीक़ जहिड़ो ख़ुश्क मज़मूननि सां लाॻापियल हूंदे बि हू पंहिंजे रवैये में केतिरा न बाझारा हुआ। अफ़सोस आहे त राशिदी साहिब जी कयल तहक़ीक़ ऐं तारीख़ वारे कम सां को सिलसिलो जुड़ी सघियो। नामियारे आलिम ऐं अदीब मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामीअ जूं सिंधी अदबी बोर्ड लाइ कयल ख़िदमतूं सदाईं यादि रहंदियूं। तरक़ी पसंदि शाइरीअ जी हिमायत में संदसि लिखियल तवील मक़ालो मशरिक़ी ऐं शाइरीअ जा फ़नी क़दर ऐं रुझानात हिकु फ़िक्र अंग्रेज़ तहरीर आहे। गिरामी साहिब ते लिखियल ख़ाके में तनीर अब्बासी लिखे थो त 1952 ईस्वीअ जो ज़मानो हो। मुंहिंजी उमिरि तक़रीबन 17 साल हुई। मरहूम शेख अब्दुल्ला मुंहिंजनि कुझु शहरनि जी इस्लाह करण बाद मूंखे ॾींदे चयो त मां तोखे अहिड़े शख़्स सां मिलायां थो, काश मां बि जेकर हुन खां इस्लाह वठां हा। आईंदे तूं पंहिंजा शहर गिरामी साहिब खे ॾेखारींदो कर। मक़बूल भट्टीअ ते लिखियल तनवीर जो ख़ाको बि दिलचस्प आहे। हू शाइर मूसा राज़ जो पुटु हो। सिंधी अदबी संगत जो अहम ऐं सरगर्म कारकुन हो। शाइरीअ में दानिश तख़लुस इस्तेमालु कंदो हो। हिन ख़ाके में मक़बूल भट्टीअ जे हवाले सां तनवीर कुझु वाक़िया बि बयानु कया आहिनि। हिकु भेरे मक़बूल तनीर अब्बासीअ खे बिजलीअ जे करंट लॻण खां बचायो हो। तनीर लिखियो आहे त जेकॾहिं मक़बूल भट्टी कोशिशि न करे हा त हू शायदि ज़िंदा न बचे हा। मक़बूल सिंधी किताब जे विकिरे जी खोट खे महसूसु कंदे हिकु बुक स्टॉल सिंधी किताब घर जे नाले सां हैदराबाद में क़ाइमु कयो हो, जेको फ़क़ति किताब घर न पर अदीबनि ऐं शाइरनि जे राब्ते जो बि मर्कज़ हो। डॉक्टर ख़लील, मोहम्मद उस्मान डीपलाई, ज़फ़र हसन, मुज़फ़र हुसैन जोश, मंज़ूर नकवी, सरवर अली सरवर, ग़ुलाम मोहम्मद गिरामी, अब्दुल्ला ख्वाब, अब्दुल क़यूम साहिब, शमशीर हैदरी, न्याज़ हुमायूनी, मुस्तफ़ा कुरैशी ऐं कई सुञाण माण्हू अदीब, शाइर ऐं वकील उन किताब घर ते ईंदा रहंदा हुआ, जिते किताब बि मिली वेंदा त अदीबनि ऐं शाइरनि सां मुलाक़ात बि थी वेंदी हुई। मक़बूल भट्टीअ जे तहक़ीक़ी कम जे हवाले सां तनवीर लिखे थो त मक़बूल भट्टीअ काफ़ीअ जे बादशाह मिस्री शाह ते जेको कमु कयो आहे उहो हिकु यादगार कमु आहे ऐं अॼु ताईं मिस्री शाह ते उन खां बहितर कमु न थियो आहे। मक़बूल जे नमूने सां मिस्री शाह जे कलाम ऐं संदसि सवाने हयात हासिलु करण जूं काविशूं कयूं आहिनि। उन्हनि खे अदबी तारीख़, नवेस ऐं नक़ाद कॾहिं बि विसारे न सघंदा। असां जॾहिं ॿियनि केतिरनि अदीबनि ऐं शाइरनि वांगुरु मक़बूल भट्टीअ खे बि विसारे वेठा आहियूं त पोइ केरु मक़बूल भट्टी त कहिड़ो मिस्री शाह ते कयल संदसि कमु। रशीद भट्टी तनीर अब्बासीअ जो तमामु वेझो साथी हो।
1955 ईस्वीअ में रब्बानी, तनवीर, हफ़ीज़ ऐं रशीद जी दोस्ती अदबी दुनिया जी हिकु मिसाली दोस्ती हूंदी हुई। हफ़ीज़ लाॾाणू करे वियो, रब्बानी इस्लामाबाद में रहियो, लेकिन तनवीर ऐं रशीद जो तालुक़ु रशीद जे वफ़ात 1988 ईस्वीअ ताईं क़ाइमु रहियो। रशीद भट्टी हिकु कमिटेड अदीब हो। सिंधी ॿोली ऐं अदब जे ओसर में अहम किरदारु अदा करण सां गॾु सिंधी ॿोली ऐं सिंध जे हक़नि ख़ातिर हुन जेल जूं सख़्तियूं बर्दाश्त कयूं, पर कॾहिं बि मायूसी या नाउमीदीअ जो शिकार न थियो। वफ़ात खां हिकु हफ़्तो पहिरियां ई जॾहिं तनवीर अब्बासी अमर जलील सां गॾिजी रशीद भट्टीअ जी इयादत लाइ इस्पताल वियो हो, त हू इस्पताल में बि कंहिं किताब जे तर्जुमे करण में मसरूफ़ हो। तनवीर अक्सर करे साणसि सखर मिलण वेंदो हो। संदसि बारे में तनवीर लिखे थो त मुंहिंजे ख़्याल में रशीद भट्टी सिंधी अदीब लाइ हिकु मॉडल हुजणु घुरिजे, त कीअं हू पंहिंजे ज़मीर खे क़ाइमु रखंदे मरण ताईं पंहिंजी ॿोली ऐं अवाम लाइ कुझु न कुझु कंदो रहियो। सियासी कारकुननि जी हैसियत में बि हू हिकु बहादुर इंसानु हो। रशीद भट्टी हिकु अहिड़ो अॾो इंसानु हो जंहिं कॾहिं बि उसूलनि ते सौदेबाज़ी न कई। पंहिंजनि लिखणियुनि तोड़े किरदार में हू हिकु जहिड़ो हो। जॾहिं त असां अदीबनि ऐं शाइरनि जी घणाई अहिड़नि तज़ादनि जो शिकार आहे। नसीम खरल ऐं तनवीर अब्बासी पाण में ॻोठाई हुआ। तनवीर चवाणी त शक्ल सूरत ऐं आदतुनि मां हू वॾेरो लॻंदो हो। कोई खेसि ॾिसे त पक ई न थिएसि त ही को कहाणीकार बि थी सघे थो। नसीम खरल ते लिखियलु तनवीर जो ख़ाको मुख़्तसिर मगर भरपूर आहे ऐं तनवीर हुनजो मुकमिल पेन हल्कनि में नाले जे करे हर को खेसि ख़ातून सम्झंदो हो। तनवीर जे ज़हन में बि मुलाक़ात खां पहिरियां नसीम बाबति इहो ई तसवुरु हो। हू लिखे थो त कराचीअ में पीर हसामुद्दीन राशिदीअ वटि वेठो हुउसि त हिननि नसीम खरल जे कंहिं अफ़साने जी तारीफ़ कई त मूं सोचियो त पीर साहिबु त तारीख़ नवीस आहे, उन्हनि खे अफ़साने जी कहिड़ी ख़बर। जॾहिं सिंधी अदबी संगत ख़ैरपुर जी हिकु गरजाणीअ में नसीम खरल पंहिंजो अफ़सानो काफ़र पढ़ियो त हसामुद्दीन राशिदीअ जी अफ़साना शनासी ऐं नसीम खरल जी अफ़साना निगारी ॿिन्हिनि जो क़ाइल थी वियुसि। नामर फ़नकारा आबिदा परवीन सां तनवीर अब्बासीअ जी घणी पंहिंजाइप हुई। जॾहिं हू फ़न जी दुनिया में नई नई आई त तनवीर अब्बासीअ संदसि काफ़ी हिमत अफ़ज़ाई कई हुई। 1983 ईस्वीअ में जॾहिं सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन पारां कराचीअ में आबिदा परवीन सां शाम मल्हाई वई त उन मौक़े ते तनवीर अब्बासीअ संदसि फ़न ऐं शख़्सियत बाबति अंग्रेज़ीअ में मज़मून पढ़ी खेसि वॾी मञता ॾिनी हुई। उन जे शाम में फ़क़ति तनवीर अब्बासीअ जो ई हिकिड़ो पेपर आबिदा बाबति लिखियलु हो, जंहिंमें सिंधी मौसीक़ीअ जे रिवायतुनि खां वठी आबिदा जे फ़न ऐं आवाज़ जे ओसर ताईं जो ज़िक्र थियलु हो त कीअं आबिदा परवीन मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़री उन जे मक़ाम ते पहुती हुई। आबिदा परवीन जे बारे में तनवीर हिकु हंधि लिखे थो, कलाम जी चूंड बि बहितर करे थी, संदसि ख़्याल में कलाम माना ख़ेज़ ऐं गहरो हुअणु घुरिजे, हल्को ऐं बाज़ारी न हुजे। ॻाइण वक़्तु उहो लफ़्ज़नि में जान पैदा करण जी कोशिशि कंदी आहे। उहा मुनफ़रिद फ़नकारा आहे जंहिं शाह लतीफ़, सचल सरमस्त, बुल्ले शाह, ख़्वाजा फ़रीद, नबी बख़्श, कासिम, ख़ैर मोहम्मद हीसबाणीअ, शाह नसीर, मीर सांगी, बुडल फ़कीर ऐं ॿियनि क्लासिकी शाइरनि जे कलाम खे ॻायो आहे। ॾाॾा शाह ख़ैरपुर जी ॼातल सुञातल ऐं हिकु अनोखी शख़्सियत हुई। हुन जे बारे में तनवीर निहायत मुहबत सां लिखियो आहे ऐं संदसि किरदारु निगारी कुझु अहिड़ीअ रीति कई अथाईं जो ख़ाको पढ़ंदे ईअं महसूसु थिए थो ॼणु ॾाॾा शाह रूबरू वेठो हुजे। ॾाॾा शाह खे ख़ैरपुर में पंहिंजी सिनेमा हुई। हिकु दफ़े हुनखे तारीख़ी किसे मूमल राणे ते फ़िल्म ठाहिण जो शौक़ु जाॻियो। ॾाॾा शाह जी फरमाइश ते तनवीर अब्बासीअ फ़िल्म जी कहाणी ऐं गाना लिखिया। फ़िल्म जा गाना ॿियनि फ़नकारनि खां सवाइ नूरजहान ऐं मेहदी हसन जे आवाज़ में बि रिकॉर्ड थिया, जेके घणो मक़बूल थिया ऐं अञा ताईं रेडियो तां नशर थींदा रहनि था। तनवीर अब्बासी लिखे थो त ॾाॾा शाह खे फ़िल्म जी कहाणी, डायलॉग ऐं गीत ज़ुबानी यादि थी विया हुआ। फ़िल्म जे लाइ केतिरा ई डायरेक्टर आया, फ़िल्म जी कहाणी पढ़ी कुझु हिदायतूं ॾेई एडवांस वठी ग़ाइबु थी वेंदा हुआ ऐं पोइ ॾाॾा शाह वरी कंहिं ॿिए डायरेक्टर जी ॻोल्हा में रहंदो हो। अहिड़ी रीति टिनि फ़िल्मुनि जेतिरो ख़र्चु थी वियो, पर मूमल राणो फ़िल्म मुकमिल थी न सघी ऐं ॾाॾा शाह जी वफ़ात खां पोइ इहो बाब ई बंदि थी वियो। लाल जूणे जो लियाकत मेडिकल कॉलेज जे सांवरी नर्स डेज़ी, उमर बोरची, मस्त अलण शाह, सिजवर्नी ऐं कैंटीन जो मैनेजर, उहे सभु अहिड़ा किरदार आहिनि जंहिंजे कुझु ख़ूबियुनि खां मुतासिर थी तनवीर उन्हनि जा ख़ाका तहरीर कया। उन्हनि ख़ाकनि में
मेडिकल कॉलेज वारनि ॾींहंनि जूं यादूं ऐं शरारतूं बि महफ़ूज़ आहिनि। कैंटीन जे मैनेजर सां भोग कंदा त हू संदसि सालगिरह मल्हाईंदा ऐं पोइ सालगिरह जे मौक़े ते मैनेजर जो ई चोरायल केक काटीनि था। कैंटीन ते ओधर ते खाधो खाइणु ऐं पोइ मैनेजर खे सताइणु, सूरज वर्णीअ जे इश्क में शफ़ीक़ खे मार खाराइणु, अलण शाह मस्त सां भोग चर्चा करणु ऐं खेसि मदोश करे संदसि पैसा चोराइणु। अलण शाह मस्त वारे ख़ाके में तनवीर लिखे थो, असीं सभु पंहिंजी समूरी ज़िंदगी अलण शाह जे फ़क़ति हिकु ॾींहं वांगुरु गुज़ारींदा आहियूं। ख़ाली हथें रोंदाईंदा आहियूं ऐं मरण ताईं माल मेड़ींदा आहियूं। ऐं जॾहिं हयातीअ जी शाम थींदी आहे त सभु कुझु खसिजी वेंदो आहे। जॾहिं ज़िंदगी असां सां भोग कंदी आहे त असां में अलण शाह जेतिरो बि हौसलो नाहे हूंदो जो असां ज़िंदगीअ जी सितम ज़रीफ़ीअ ते खिली सघूं। उमर बोरची हिकु मामूली किरदारु आहे, पर हू केतिरियुनि ई ख़ूबियुनि जो मालिक आहे। संगीत ऐं सुरताल जे बारे में ॼाणे थो। तनीर अब्बासी लिखे थो त मूंखे सुरनि सां वाक़फ़ियत म्यूज़िक डायरेक्टर ग़ुलाम नबी ऐं उमर बोरचीअ कराई। उमर राणे ऐं सोरठ जा अहिड़ा आलाप ॿुधाया जो जॾहिं मूं उहे आलाप आबदा परवीन खे 1979 ईस्वीअ में ॿुधाया त हुनखे बि पसंदि आया ऐं अञा ताईं उहे ई आलाप कंदी पई अचे। मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा कासिमीअ जी शख़्सियत बाबति लिखियल पंहिंजे अणछपियल ख़ाके में तनीर अब्बासी अक़ीदत जो इज़हार कंदे खेसि तमामु वॾो रोशन ख़्याल आलिम ऐं मज़हबी रहनुमा मञियो आहे। कासमी साहब जे बारे में तनवीर केतिरियूं ई ॻाल्हियूं लिखियूं आहिनि ऐं कुझु वाक़िया बि बयानु कया आहिनि। जन्मा ज़ाहिर थिए थो त हू केतिरो न वॾो इंसानु हो। हिकु वाक़िए जो ज़िक्र कंदे तनीर अब्बासी हिन ख़ाके में लिखे थो त हिकु भेरे अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासिमी ऐं डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जन अल्ताफ़ अब्बासीअ जी ताज़ियत लाइ वटसि ख़ैरपुर आया। चवणु लॻा त सखर वञी मौलाई शीदाईअ जी बि ताज़ियत करणु खपे। मौलाई उन्हनि ई ॾींहंनि में वफ़ात करे वियो। हुतां थी असां रशीद भट्टी वटि वियासीं, जंहिं फ़ताह मलिक खे फ़ोन करे सॾाए वरितो। फ़ताह मलिक पाण सां गॾु बोतल बि खयों आयो ऐं उनखे खोलींदे चवणु लॻो, मौलाना साहिबु माफ़ु कजो, असां कुझु गुस्ताखी कंदासीं। त मौलाना कासिमी साहब मुस्कुराईंदे निहायत फ़राख़ दिलीअ सां फ़रमायो त अदा माफ़ तव्हां मूंखे करियो जो मां अव्हांजो साथ नथो ॾियां। उन जुमिले मां अलामा साहब जी ज़िंदा दिली ऐं रोशन ख़याली ज़ाहिर थिए थी। मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला ते लिखियल नामुकमिल ख़ाके जी शुरूआत तनीर अब्बासी हिननि लफ़्ज़नि सां करे थो। माखीअ जो मिठाण, मखण जी नरमी, महक जी ताज़गी ऐं मुखड़ीअ जी मुस्कुराहट, उन्हनि सभिनी खे मिलाइबो त मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जी शख़्सियत उभरी साम्हूं ईंदी। इन लफ़्ज़नि मां ज़ाहिर थिए थो त तनीर अब्बासी ख़ुदि केतिरो न फ़राख़ दिल इंसान हो। उन दौर में सिंधी गज़ल जी जेका सूरत हाल हुई उन बाबति हू लिखे थो त शाह लतीफ़ जी वाई कॾहिं कॾहिं रेडियो तां ॿुधण में ईंदी हुई, न त सिंधी गज़ल ई नशर थींदा हुआ। उहे गज़ल अक्सर कवाल ऐं संदसि साथियुनि जे आवाज़ में ॿुधंदा। अॼु दुनिया में नावल खां पोइ आतम कहाणियुनि ऐं सवानह उमिरियुनि जा किताब घणी दिलचस्पीअ सां ख़रीद कया ऐं पढ़िया वञनि था। ख़ाको बि सवानह उमिरि जो हिकु हिसो आहे। तनीर अब्बासीअ जा ख़ाका निहायत दिलचस्प ऐं ॼाण ॾींदड़ आहिनि। संदसि ॿोली सादी ऐं सुहिणी आहे। संदसि तहरीरी अंदाज़ मोहींदड़ आहे। कंहिं बि दौर जो पाढ़ू जॾहिं बि तनवीर जे ख़ाकनि जो मुतालियो कंदो त ज़िक्र कयल शख़्सियतुनि खे पंहिंजे साम्हूं ई वेठल महसूसु कंदो।